बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज लेक्चर में असी एडवर्ब्स ऑफ मैनर यानी ज़रफ़ तमीज़ के बारे में पढ़ंदासूं। एडवर्ब ऑफ मैनर शो हाउ और इन व्हाट मैनर एन एक्शन इज डन आर कॉल्ड एडवर्ब्स ऑफ मैनर। ज़रफ़ तमीज़ हमेशा जेको असांखे लिखण तो को कम जेको केड़े अंदाज में केड़े कदर ए केड़ी रीत जेको आहे सरअंजाम थियो तो असी उनके जेको आहे ज़रफ़ तमीज़ चवंदा आहियूं। ज़रफ़ तमीज़ हमेशा जेको आहे अंग्रेजी में हाउ आर इन व्हाट मैनर जे जवाब में जेको ईंदा आहिनि। जेकॾहिं असीं वर्ब खां जेको आहे हाउ या इन व्हाट मैटर जे हवाले से जेकॾहिं सवाल पुछूं ऐं उनजे जवाब में जेकॾहिं उहे लफ़्ज़ ईंदा त असां उन लफ़्ज़नि खे जेको आहे एडवर्ब्स ऑफ मैनर चवंदासूं। हाणे असां जेको आहे कुझु एडवर्ब ऑफ मैनर जेको आहे हिकु लिखिया आहिनि जीअं जेके एज एडवर्ब ऑफ मैनर इस्तेमालु थींदा आहिनि जीअं आहे स्लोली, क्विकली, हैप्पीली, ब्रेवली, वेल, सैडली, क्लियरली, डियरली, सो, बैडली, लेजीली, साउंडली, दस। ये जेको आहे एडवर्ब ऑफ मैनर आहिनि जेके जेको आहे जुमले में हमेशा जेको आहे एडवर्ब ऑफ मैनर तौर इस्तेमालु थींदा आहिनि। जेकॾहिं जुमलो लिखियलु आहे त असां उन में जेको आहे हाउ आर इन व्हाट मैनर जे हवाले सां जेकॾहिं सवाल पुछंदासीं त उन जे जवाब में जेका लफ़्ज़ ईंदा उहे हमेशा जेको आहे एडवर्ब ऑफ मैनर कोटबा आहिनि। अचो असां जेको आहे मिसाल में ॾिसूं जीअं आहे शी वॉक्स स्लोली। जेकॾहिं हिते असां जेकॾहिं सवाल पुछूं था शी वॉक्स हाउ तो जवाब ईंदो शी वॉक्स स्लोली। या असां पुछूं था शी वॉक्स इन व्हाट मैनर तो उन जे जवाब में भी जेको आहे स्लोली अचे थो। त इन जे करे असां चई सघूं था त इन जुमले में जेको असांजो स्लोली आहे वो एडवर्ब ऑफ मैनर है। छाकाणि त इहो हाउ या जेको आहे इन व्हाट मैनर जेको आहे जवाब में अची रहियो आहे त असां इनखे चई सघूं था त हिते जेको स्लोली आहे असांजो एडवर्ब ऑफ मैनर आहे। उनखां बाद में आहे मेजर अजीज भट्टी फॉट ब्रेवली। मेजर अजीज भट्टी जेको आहे बहादुरी सां विढ़ियो। हिते भी असां जेको आहे असांजो वर्ब आहे फॉट। इन्ही खां असां सवाल पुछंदा मेजर अजीज भट्टी फॉट हाउ या जेको आहे असां पुछंदा मेजर अजीज भट्टी फॉट इन व्हाट मैनर तो उन जे जवाब में जेकॾहिं ब्रेवली अचे थो ब्रेवली जेको असांजो एडवर्ब ऑफ मैनर थींदो। मेजर अजीज भट्टी फॉट ब्रेवली हिते भी असांजो जेको आहे ब्रेवली जेको आहे उहो हाउ या इन व्हाट मैनर जे आंसर में अचे थो पियो जवाब में अचे थो पियो त असां चई सघूं था त हिते भी असांजो जेको आहे ब्रेवली जेको आहे एडवर्ब ऑफ मैनर आहे। उनखां बाद में दे स्लेप्ट साउंडली, दे स्लेप्ट हाउ, दे स्लेप्ट इन व्हाट मैनर तो जवाब हो दे स्लेप्ट साउंडली त उहे सुकून वारी नींद में सुता। इते भी साउंडली जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ मैनर के शो करे रहियो आहे। उनखां बाद में अमूमन माण्हू जेको आहे त सम्झनि था त स्लोली, ब्रेवली, साउंडली जन जेको लफ़्ज़नि जे पुठियां एल वाई अचे थो उहे जेको आहे एडवर्ब ऑफ मैनर हूंदा आहिनि। इन लाइ हिते असां जेको आहे लेस में ॾिसो त वेल भी लिखियो आहे, सो भी लिखियो आहे ऐं उन सां गॾु असां जेको आहे दस भी लिखियो आहे। इन जे पुठियां को भी जेको आहे एल वाई न आहे। इन जे करे असां चई सघूं था जीअं हिते असां जेको आहे लिखियो आहे दिस लेटर इज वेल रिटन त ही ख़त तमामु बहितरीन लिखियल आहे। त इते वेल जेको आहे उहो असांजो एडवर्ब ऑफ मैनर आहे जेको शो करे थो को ख़त जेको आहे उहो कहिड़े रीत या कहिड़ी क़दर जेको आहे उहो लिखियल आहे। इते भी जेको आहे असांजो वेल जेको आहे उहो एडवर्ब ऑफ मैनर आहे। उनखां बाद में ही राइट्स क्लियरली। हाणे हिते असां हाउ ऐं इन व्हाट मैनर में जेकॾहिं सवाल पुछूं था त उन जे जवाब में जेकॾहिं क्लियरली अचे थो त पोइ असां चवंदासीं क्लियरली भी जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ मैनर आहे। जीअं आहे ही राइट्स हाउ, he writes clearly। वजह क्या he writes in what manner वो कहिड़े तरीक़े सां लिखे थो जवाब दो he writes clearly हू सफ़ाई सां लिखे थो। इते भी क्लियरली जेको आहे असांजो वो how या in what manner जे जेको आंसर में आयो त असां इन खे चई सघूं था त क्लियरली जेको आहे असांजो वो एडवर्ब ऑफ मैनर आहे। उनखां बाद में आहे some came happily। कुछ जेको आहे वो खुशी सां वापस आया या कुछ खुशी सां वापस आया and some return सैडली ऐं कुछ जेको आहे उहे गमगीन हालत में आया। त हिते असां ॾिसूं था त हैप्पीली भी जेको आहे असां जेकॾहिं हाउ या इन व्हाट मैनर जे जेको आहे मैनर जे जवाब में अचे थो त उहो भी असांजो जेको आहे
एडवर्ब ऑफ मैनर है जेकॾहिं सेटली बि अचे थो त पोइ उहो बि असांजो जेको आहे उहो एडवर्ब ऑफ मैनर जीअं आहे सम केम हाउ या सम केम इन व्हाट मैनर त हिते जेको आहे हाउ ऐं इन व्हाट मैनर ॿिन्ही जे जवाब में जेको आहे हैप्पीली बि अचे थो पियो हिते ॾिसो सम रिटर्न हाउ या सम रिटर्न इन व्हाट मैनर हिते बि जेको सेटली आहे असांजो हाउ या इन व्हाट मैनर जे जेको आहे जवाब में अचे थो पियो त हिते असांजा जेका इहे ॿई लफ़्ज़ आहिनि हैप्पीली ऐं सेटली जेको आहे उहो एडवर्ब ऑफ मैनर आहिनि हिते असां जेको आहे अॼु लेक्चर में असां पढ़ियो त एडवर्ब ऑफ मैनर जे बारे में यानी ज़रफ़ तमीज़ को कमु जेको आहे उहो कहिड़ी रीति या कहिड़े क़दर जेको आहे उहो थी रहियो आहे या थियो त असांखे उनजी जेको आहे रीति या क़दर जे बारे में जेकी आहे ख़बर पवे थी पई त उहो कमु जेको आहे सुठे तरीक़े सां थियो या ख़राबु तरीक़े सां थियो सफ़ाई सां थियो या जेको आहे बग़ैर सफ़ाई जे थियो त इहे सभु जेको आहे असांखे माना जेका लफ़्ज़ आहिनि ज़रफ़ तमीज़ हमेशह जेको आहे असांखे कंहिं कम जी जेको आहे तमीज़ उनजी क़दर रीत जे बारे में जेको आहे ॿुधाइनि था उमेद आहे त तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो जेके तव्हांखे असांजो अॼु लेक्चर पसंदि आयो आहे त हिनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK एकेडमी खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम।